वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल सिंध काबीना जे इजलास में सखर शहर जे तरक़ियाती मनसूबनि लाइ फंड्स जारी करण, क़ैदियुनि लाइ खाद खुराक जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ इज़ाफ़ी ग्रांट मंज़ूर करण समेत अहम फ़ैसिला कया विया। सिंध काबीना कराची BRT रेड लाइन लाट 2 मनसूबे में नाक़स कारकर्दगी सबबि पुराणो ठीको कैंसिल करे मनसूबे ते कम तेज़ करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना खे ॿुधायो वियो त रेड लाइन लाट 2 में देर सबबि अॻूणो जॉइंट वेंचर मुआहिदो ख़त्म कयो वियो आहे। काबीना पारां ॼाणायल मनसूबो हंगामी बुनियादनि ते FWO हवाले करण जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना खे ॿुधायो वियो त लाट 2 मनसूबो नुमाइश चौरंगी खां मौसमियात ताईं पोणा 13 किलोमीटरनि ते ॿधल आहे। वॾे वज़ीर यूनिवर्सिटी रोड ते अॾावती कम 3 महीननि में मुकमल करण जी हिदायत करे छॾी। सिंध काबीना सालियानो माहीगिरी पाबंदी में 15 ॾींहनि जी नरमी जी मंज़ूरी ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त 1 जून 2026 ताईं मच्छी जे शिकार जी इजाज़त हूंदी। काबीना खे ॿुधायो त मच्छी ऐं झींगनि जे नसुल जी वाध वीझ लाइ हर साल मच्छी जे शिकार ते 1 जून खां 31 जुलाई ताईं पाबंदी हई वेंदी आहे। मुहाणनि जे मुतालबे ते पाबंदी में 15 ॾींहनि जी नरमी जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध काबीना जना अस्पताल ऐं NICH एक्ट 2025 बिल जे मसवदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना खे ॿुधायो वियो त कानून तहत सिंध हुकूमत खे जना अस्पताल ऐं NICH जा इंतज़ामी अख्तियार बाज़ाब्ता तौर मुंतक़िल करण लाइ रस्तो हमवार थींदो। काबीना में जना अस्पताल ऐं NICH लाइ एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर्स जी मुक़ररी जा ज़ाब्ता ऐं क़ाइदा तय कया विया। नाक़स कारकर्दगी या नाअहली ते उहिदे खां हटाइण जो तरीक़ेकार पिणु तय कयो वियो। काबीना माली साल 2026 ऐं 27 जे लाइ दवाउनि ऐं मेडिकल किट्स जी ख़रीदारी जो मौजूदा निज़ाम बरक़रार रखण जो पिणु फ़ैसिलो कयो। सिंध काबीना सिंध पोस्ट ग्रेजुएट रेज़िडेंसी पॉलिसी 2026 लागू करण लाइ फ़ैसिले जी मंज़ूरी ॾिनी। पॉलिसी मूजिबि समूरनि सरकारी मेडिकल यूनिवर्सिटियुनि ऐं तालीमी इदारनि में हिकु जहिड़ो पोस्ट ग्रेजुएट दाख़िला निज़ाम लागू हूंदो। सिंध काबीना सेक्रेटरी जे उहिदे लाइ नओं कानूनी मयार मुतारिफ़ कराए छॾियो। काबीना खे ॿुधायो वियो त MBBS ऐं हीमाटोलॉजी माहिरनि खे बि उहिदे लाइ अहल करार ॾिनो वियो आहे। सेक्रेटरी जी मुक़ररी 4 सालनि लाइ हूंदी ऐं हिकु दफ़ो मुदे में पिणु वाध मुमकिन हूंदी। सिंध काबीना सखर लाइ 2 वॾनि तरक़ियाती मनसूबनि लाइ 8 करोड़ रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾिनी। काबीना खे ॿुधायो वियो त सखर रीजन में तरक़ियाती मनसूबनि जी मजमूई लागत 33 करोड़ 88 लखनि ताईं पहुची वई आहे। सिंध काबीना जी फाइनेंस कमेटी जेलनि में कैदियुनि जी खाद खुराक जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ 91 करोड़ 61 लख रुपयनि जे इज़ाफ़ी ग्रांट जी बि मंज़ूरी ॾिनी। काबीना खे ॿुधायो वियो त IG जेल्स खे जेल फीडिंग डाइट चार्जिस जी मद में फंड्स जारी कया वेंदा। सिंध काबीना जे इजलास में खुराक खाते हिन साल कणक घटि ख़रीद थियण वारनि सबबनि खां आगाही ॾेई छॾी। सिंध काबीना खे ॿुधायो वियो त सिंध में 19,47,000 एकड़नि ते कणक पोखाई कई वई हुई।